जी नाज़रीन, नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां गॾु अव्हांखे नओं दौर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधी अदबी संगत सिंध जे अॻूणे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी चयो आहे त सिंधी अदबी संगत एशिया में सिंध जी वॾे में वॾी अदबी तंज़ीम आहे। हुन जी इलेक्शन सिंधी अदबी संगत जे आइन मूजिबि इलेक्टोरल कॉलेज में थींदी। बाक़ी जेका अदबी संगत जो नालो इस्तेमालु करे हवा में चूंड कई वई आहे उन बाबति का बि ॼाण न आहे। हुन चयो त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ सिंधी अदबी संगत जूं चूंडूं 11 अक्टूबर ते थी रहियूं आहिनि, जंहिंमें तख़लीक़कार ऐं नओं पैगाम पैनल आइन मुताबिक़ हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा। पोइ जेको बि कामयाबु थींदो उनखे दिलि सां क़बूलु कंदासीं। मंठार सौलंगी अकेडमी में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी चूंडनि में तख़लीक़कार पैनल जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदड़ सेक्रेटरी जनरल जे उम्मीदवार अहमद सोलंगी, जॉइंट सेक्रेटरी जे एजाज़ शाह, खज़ानची जे रमज़ान मेमण ऐं ऑडिटर जे उम्मीदवार ज़ाहिद अब्बासी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इलेक्शन मुहिम जे सिलसिले में सॼी सिंध जे दौरे ते निकितल आहियूं ऐं संगत जे आइन मूजिबि मुहिम हलाईंदासीं। जी नाज़रीन, अव्हांखे वधीक प्रेस कॉन्फ्रेंस तरफ़ वठी वञी रहिया आहिनि। अदबी संगत में कलमकार लाइ सिंधी अदबी संगत जे मोल मतन में आहे त सिंधी अदबी संगत कंहिं ॿिए कंहिंजी बि न आहे, फ़क़ति तख़लीक़कार जे लाइ, कलमकार जे लाइ आहे ऐं उन लाइ ई ठाही वई आहे। असां ही हिन पैगाम में इहो बि आहे त सिंधी संगत जेकॾहिं असां खटे आयासीं त एतिरियूं जेके खोड़ सारियूं असां वटि शाखूं आहिनि उन्हनि जी असां जांच पड़ताल करूं। जेके ब्रांचूं आहिनि सिंध में उहे मां ईअं सम्झूं था किथे किथे ईअं महसूसु थिए थो त उहो फ़क़ति वोट जे पूरो करण जे लाइ उनखे क़ाइमु कयो वियो आहे। असांजे एजेंडा में, असांजे पैगाम में, तख़लीक़ार पैनल जे हवाले में असां इहो तइ करे वरितो आहे त असां उन ते हिकिड़े अंधुरी कमेटी जोड़ींदासीं सिंधी सीनियर्स राइटर्स जी, ऐं उन्हनि शाख़ुनि खे जी जांच पड़ताल कई जेके गैर ज़रूरी आहिनि, जेके गैर मुतहरक आहिनि ऐं जेके फ़क़ति वोट लाइ रखी वञनि। सिंधी अदबी संगत खे वोट जी ज़रूरत क़तन कान आहे। सिंधी अदबी संगत खे हिकिड़े सोच जी, नए वीचार जी, तख़लीक़कार जी ज़रूरत आहे। असां अहिड़ियूं गैर ज़रूरी जेके सिंधी अदबी संगत में मौजूदु वोट वारी शाख़ूं आहिनि उनजो असां ख़ात्मो आणींदासीं। असां हीअ सॼी कोशिशि 17 खां शुरू कईसीं ऐं 17 खां पोइ या त कोर्टुनि में आजी कटहर में आसीं, या रोडनि ते आसीं, या फ़ैसिला इन्हनि में आसीं, पर सिंधी अदबी संगत असूल कीअं पंहिंजो मौक़िफ़ चिटो खटियो ऐं सिंध हाई कोर्ट उनखे क़बूलु कयो। अॼु ही जेकी इलेक्शन आहे जेका थी रही आहे 11 अक्टूबर ते, सिंध हाई कोर्ट जो ऑर्डर आहे जंहिंजी इम्प्लीमेंट में असां ही इलेक्शन कराए रहिया आहियूं। इहो ई असांजो पैगाम आहे सिंध काउंसिल जो। उन में सिंध काउंसिल जे इदारो 2 सालनि खां पोइ जेको उहिदेदार अचे 2 सालनि खां पोइ सिंध काउंसिल जो इदारो वेहंदो। उन में सेक्रेटरी जनरल जेको हूंदो उहो मालियाती पंहिंजी कारगुज़ारी जी 2 सालनि जी कारगुज़ारी जी रिपोर्ट पेश कंदो ऐं उन इदारे में माना जेको बि जेकॾहिं इलेक्टोरल कॉलेज 346 वोटनि ते मुश्तमिल आहे उहे सभई सॼो मेड़ उहो कठ गॾु थींदो ऐं उन में सेक्रेटरी जनरल पंहिंजी रिपोर्ट पेश कंदो ऐं खज़ानची पंहिंजी मालियाती रिपोर्ट पेश कंदो ऐं उन खां पोइ पंहिंजी जेका बॉडी आहे उनखे डिज़ॉल्व कंदो। जेका बॉडी मौजूदु आहे उनखे डिज़ॉल्व कंदो ऐं उन खां पोइ बोथ ते वेंदो ऐं पंहिंजो वोट कंदो। इलेक्शन कमीशन खां वोट कराईंदी। मूंखे सम्झ में नथो अचे त इहा इलेक्शन किथे थी, इहो कठ किथे गॾु थियो, इहा मालियाती या इहा सालियानी रिपोर्ट सेक्रेटरी जनरल केरु हुयो उन किथे पेश कई ऐं इहा ॻाल्हि किथे आहे। अगरि का हवा उन में आहे मूंखे ख़बर न आहे तो केरु आहिनि ऐं या उहा उनजो वजूद को हवा में थियो या हिननि मोबाइल ऐं वग़ैरह ते थियो आहे उनखां मूंखे ॼाण न आहे। जिन हथनि आग लॻाई से शाल कराइण खां कपजनि। जेकॾहिं हिन सिंध जे गॾियल शऊर खे टुकड़ा करण जा ऐं उन में हिसा पतियूं करण वारा जेकॾहिं जेके हथ आहिनि या जेके दोस्त आहिनि असां उनजी मुकमिल तौर ते नाकाबंदी कंदासीं। असां सम्झूं था इहा सवली न आहे, इहे वॾे कंहिं जॻह ते एजेंडा आहे जंहिं ते दोस्त अमल